लेके एतरा महल में जहुदारो कुरान हकीम में इंसान जॾहिं अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे अल्लाह जे दीन ख़ातिर कयल ज़हमतुनि ऐं मेहनतुनि खे कुरान में पढ़े थो त इंसानी अक़ुल इन नतीजे ते तो पहुचे त अंबिया अलैहिस्सलाम तव्हां ऐं असां ताईं ख़ालिक जो दीन पुॼाइण लाइ सख़्त तरीन मुसीबतूं बर्दाश्त कयूं आहिनि। सख़्त तरीन कुरान हकीम में तक़रीबन 25 नबियुनि जो ज़िक्र आहे। 1,24,000 मंझां टोटल कुरान हकीम में 25 पैगंबरनि जो ज़िक्र आहे। पर उहे 25 ही पैगंबर अल्लाह बयान उहे कया आहिनि जेके मक़ाम ऐं अज़मत में सभिनी खां अफ़ज़ल हुया। सभिनी खां तव्हां उन्हनि अंबिया 25 जो ज़िक्र कुरान में पढ़ी ॾिसो। मुंहिंजे मुताले जे मुताबिक़ हिकु बि नबी अहिड़ो नाहे जंहिं दुनिया छॾण महिल अल्लाह रब्बुल आलमीन जे दरगाह में पंहिंजे उम्मत जे मुतअल्लिक़ रब जो को शुक्रियो अदा कयो हुजे त मालिक तुंहिंजा लख एहसान मूंखे कमाल जी उम्मत ॾिनी हई जंहिं मूंखे दुनिया में वॾा सुख ॾिना। हिकु बि नबी कोन्हे। हर नबीअ खे उम्मतुनि अज़ियतूं ॾिनियूं। 950 साल हज़रत नूह अलैहिस्सलाम तबलीग कई आहे। घणा 950 साल कुरान तो चए। 9 सदियूं 9 सदियूं मेहनत ज़हमत तबलीग जो नतीजो इहो निकितो। माण्हुनि एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनसि जो हिकिड़े ॾींहुं क़ुरान तो चए अल्लाह रब्बुल आलमीन खे अर्ज़ु करे वेही रहियो रब्बि ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा। परवरदिगारा हाणे त असली धरतीअ ते काफ़रनि जे हिक ॻोठ खे ई रहण न ॾे। या एडी वडी बददुआ या खुद दलील आ त नबी के तकलीफ केतरी पहुतल ही जो जमीन ही दोहराए। 950 साल थींदो माण्हू को 10-15 साल कया माण्हू न सुधरिया। 950 साल इन 950 साल जे ज़हमतुन बर्दाश्त करण खां बाद हजरत नूह जुमलो फरमायो ला असअलुकुम अलैहि मिन अजरिन इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन। 950 साल मेहनत कई थम असलन तहां का मुखे टके बराबर उजरत जी जरूरत ही कोने। मुखे पंहिंजे मेहनतुन जो अजर अल्लाह पाण अता करता। 950 साल उम्मत का अजर यही हजरत शुएब भूल जा नथो त हजरत शुएब जी उम्र भी बाद किताबन 800 साल लिखी है शायद। पर जे 800 साल न हो जाए 200 साल हो जाए बिल फर्ज 2 सदियों
वो नबी भी आखिर में कुरान तो चेता अल्लाह सही जे दरबार में कौम सां मुखातब थी करे जुमला चवंदो वमा सलुकुम अलैहि मिन अजरिन। ए 200 साल मेहनत कई तम ता अज़ियतूं ॾिनियूं आहिनि तहां खां टके जी उम्मीद कोने तको ता मुझे हक में चंगाई कयो मां चंगाई जूं उम्मीदूं पंहिंजे परवरदिगार खां तो रखां मूंखे तहां जे उजरत जी ज़रूरत ही कोने। कंहिं नबीअ उम्मत खां उजरत घुरी ही कोने सिवाय सैयदुल अंबिया 1,24,000 नबियुनि जो सरदार साईं तो फरमाए मा उज़िय नबिय्यु क़त मिस्ल मा उज़ी। 950 साल हज़रत नूह के उम्मत पंहिंजी एतिरियूं तकलीफ़ूं न ॾिनियूं जेतिरियूं मुंहिंजे 23 साल नबूवत जे दौर में उम्मत मां मोहम्मद खे तकलीफ़ूं ॾिनियूं। मा उज़िय नबिय्यु क़त मिस्ल मा उज़ी जेतिरो मूंखे रंजायो वियो एतिरो कंहिं नबीअ खे न रंजायो वियो। जंहिंखे सभिनी खां वधीक रंजायो वियो वो तो कुरान में अल्लाह चेस चो ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मां मुस्तफा के भी तहां मां का उजरत जी तलब कोने। हाँ अगर मुझे नबूवत जे मेहनतुन जो को उजूरो ॾियणु चाहियो था त अल मवद्दत फिल कुर्बा पो जेके मां मोहम्मद जा वेझा आहिनि उन्हनि सां प्यार कयो। छा था समझो असां वटि इन आयत के जंहिं अंदाज में पेश कयो तो वञे मसलो उन अंदाज खां इलाही मथे आहे। जेकॾहिं सैयदुल अंबिया चवे न त मूंखे उजरत ॾियो त मुंहिंजे आल सां मवद्दत कयो त मामलो हल्को थींदो। अहल बैत सां मोहब्बत कुरान तो चवे एतरी वाजिब जेतरी नमाज वाजिब। किथां तो कढां गौर कजो। अहल बैत सां इश्क को नबी जी सुन्नत थोराई अल्लाह चयो फातिमा जे बाबे के खालिक अमर कयो कुल तू पाबंद त हिय चो मना या तलब सैयदुल अंबिया जी ना है। अहल बैत सां इश्क जी तलब कुरान तो चए त खुद खुदा जी आ मुस्तफा तो उन जे तलब जो पैगाम पुॼाईंदा। ही जो लफ्ज आयो ना कुल चो तो ते वाजिब बात तू चो। सैयदुल अंबिया ते अहल बैत जे मवद्दत जो पैगाम पुॼाइण वाजिब। अगर सैयदुल अंबिया पुॼाए नथो त नबी खां वाजिब तो रहिजे। पो जॾहिं मुस्तफा खां पुॼाइण बर्दाश्त ना है त उम्मत खां वरी अहल बैत खां इश्क खां मुंह मोड़ण कीअं तो क़बूल थी सघे। ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अक़रब रसूल सां मोहब्बत। सवाल
हे सैयदुल अंबिया जी 1,24,000 नबियुनि जी मेहनत, एडी वडी मेहनत जो अजर फकत अहल बैत सां मोहब्बत बस। मेहनत थियल है जो नबी जे दीन सां 1,24,000 नबियुनि जो दीन बचो। सैयदुल अंबिया जो दीन रुगो अकेलो नबी जो दीन आया। 1,24,000 नबियुनि जे मेहनतुनि जे हिफाजत जी जिम्मेदारी थी दिनी वने ऐं उहा वरी अजर रखियो तो वने नबी जे अक़रबा सां मवदत। छा मतलब मवदत जो? अकुल तो चे अकुल त जेतरी शय कीमती थींदी आ न उन जे एवज़ जी लेवल भी ओतरी ही मथे रखबी आ। तां का डिमांड कन अजकल जो माहौल हले तो पियो असा जे मुल्क जो त नौकरी पैसे का सवा मिले ही कोन थी। मेरिट आंगुर ते गणन जेतरी बची आ। तां का पैसा घुरने 40 लख और अग्या चवन वच ताके नौकरी दींदा से 1 ग्रेड जी पटे वालो था कि 15,000 पगार मिलंदा दींदो 40 लख। हां कोन दींदो न वो छोंदा दियो सरकारी नौकरी जो चे चरिया थे जा ये 40 लख बैंक में रखंदा ते तभी 40,000 मिलंदा। तो चरियो आयो 40 लख दे 20,000 वाली नौकरी वडा जेका शय ता जन उन जी लेवल ही एतरी कोने जेतरी कीमत ता वठन। और जो साॻिए जाइ ते पेंतरो बदलाए ता के चवन त 17 ग्रेड जी ड्यूटी ता दियूं डायरेक्ट कमीशन में पास था क्यों गजेटेड ऑफिसर था बनायो वो भले गरीब हो जो नि पिन दऊ भी ते 40 लख कर चो 17 स्केला अता थींदड़ शय जी लेवल मथे वेंदी कीमत ऑटोमेटिकली मथे देण ते दिल चवंदी। अकुल में कम तो छातो चव 1,24,000 नबियुनि का क्लास हलरायो वियो त माण्हू इन लायक बणजन त फातिमा जे बाबे जे क्लास में वेही सघन। कमाल जे उस्ताद जा आखिरी दर्स ॾियारिया विया जेके क़यामत ताईं हलणा आहिनि। हाणे इन एडी वडी मेहनत जो अजर घुरियो आहे क़ुरान मुस्तफ़ा जे क़रीबन जी मवदत। अगर आल बैत जी मोहब्बत हल्की हुजे हाने त 1,24,000 नबियुनि जे मेहनत जी कीमत न बढ़जे आ। छोल से जोर दिनो दी त मुरसल आज़म जे टोटल दीन नबूवत जे मेहनतुन जो अजर वनी रखे मुस्तफा जे अहल बैत जो इश्क छो हिकड़ो त खिताबती नुक्तो तो अर्ज क्या को वरी कुरान में था मोटो ज़ौकी नुक्तो हजरत नूह छा घुरे हां पंहिंजे नबूवत जी मेहनत पंहिंजे आल जे लाइ जो मवदत घुरे हां त कहिड़ी आल सो पुट नाफरमान नाफरमानन जी भी दीन जी कीमत चुकाए दिया जाए। केड़ो नबी केड़ी आल जे लाए घुरे हां त दीन जी मेहनत मुझे अजर दियो मुझे आल सा इश्क कयो। केड़े नबी जी आल एड़ी जंजो इश्क अल्लाह जे दीन जी बराबरी बने करे आ। के नबी केड़ी आल ही को नहीं जेड़ी आल फातिमा जे बाबे के मिलल है। मुस्तफा तो जे मुझे आल कमाल जी हा इन जो इश्क कुल दीन जी बराबरी तो करे।
ऐं आल वाकन कमाल जी और न्याणी थस उन्हें जला तो फरमाए या आम न्याणी काथे आ अल्लाह मुखे दिनी धियो पर धियो एड़ी दिनी तई जंजो अमर यारहन इमामन ते भी वाजिब आ दिनी धियो तई पर इन धी जी लेवल एतरी त खालिक बुलंद रखी आ जो मौला बाकर अलैहि सलातो व सलाम जन जो